दुनिया जे बादशाही जे हासिल करण जी जंग हुई या अल्लाह जे कुरान मुझे मुस्तफा जे दीन बचाइण जी जंग हुई। जवाब जो सुभान अल्लाह न मूंखे जवाब जो या जंग छाजी हुई अल्लाह जे कुरान के बचाइण लाइ। जवाब जो अल्लाह जे कुरान के बचाइण लाइ, अल्लाह जे महबूब जे शरीयत के बचाइण लाइ। शरीयत जो हद किरास न कयो, याद रखो अल्लाह जे हद के किरास न कयो, शरीयत जे हद के मजाक न समझो। याद रखो मां तव्हां जादो भले जे बूढ़ा गाया कुछ भी कया पर जेकॾहिं मुझे अंदर में करीम मुस्तफ़ा जे शरीयत सां प्यार नाहे त मां मुस्तफ़ा करीम जे दरबार में मुंह खण जे लाइक़ हूंदुसि। जवाब जो हूंदुसि। खबरदार थियो ओ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, पाण खे उन ज़ातिन सां कंपेयर न कयो। खबरदार थियो पाण खे उन ज़ातिन सां कंपेयर न कयो जेके ज़ातियूं रातियूं जागी पंहिंजे यार खे राज़ी कंदियूं आहिनि। तूं असां सॼो ॾींहुं रुॻी बचण जे फिक्र में के उहे ज़ातियूं जेके रातियूं जागी करे पंहिंजे यार खे राज़ी कंदियूं आहिनि उन्हनि जी मंज़िल कुझु और आहे, तुंहिंजी मुंहिंजी हैसियत कुझु और आहे। मुस्लमान याद रखी छॾ, हुक्मनि ते अमल करे ज़िंदगी गुज़ार, अल्लाह कंदो तुंहिंजा मुंहिंजा बेड़ा पार। मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे बचड़े जी जंग यज़ीद सां छाजी जो शरीयत जी। जवाब ॾे छाजी जो शरीयत जी। अल्लाह जे हदनि खे किरास करण खां रोकण जी। बदबख्त अज भी ॾिसो था, बदबख्त माण्हू अज भी मुंहिंजा दोस्त मीडिया ते अॼुकल्ह आम ओपनली चवनि था पिया मुंहिंजे लजपाल हुसैन लाइ जेकॾहिं हीअं करे हा त हीअं कोन थिए हा, हीअं करे हा त हीअं कोन थिए हा। माज़अल्लाह कल में कुफर न बाशद हुन लईन मलऊन जे लाइ चवनि था त उनखे मलऊन चओ, लईन न चओ। ऐं ज़ालिमो जे तव्हां उनखे मलऊन नथा सम्झो त पंहिंजे पुट ते नालो छो नथा रखो। असां त दुआऊं घुरंदा आहियूं बे औलादी मौला को बचड़ो दे त लजपाल हुसैन जो नालो या हकीकत आहे या न आहे। अज़ीज़ान मन इमाम अली मक़ाम जी जंग यज़ीद सां अल्लाह जे कुरान जे हद खे बचाइण जी, मुझे करीम मुस्तफ़ा जे शरीयत खे बचाइण जी जंग। ओ मुसलमान क्यों खोल, ओ मुसलमान क्यों खोल। यज़ीद छा थो चवे निमाज़ जी हैसियत नाहे मुझो करीम मुस्तफ़ा जो बचड़ो चवे थो पलीता ज़ुबान बंद कर निमाज़ मुझे मुस्तफ़ा जे अखियुनि जो ठारा। मां ॿिन्ही खे यादो थो रखां, हुसैनियत खे बि यादो थो रखां, यज़ीदियत खे बि यादो थो रखां, मैदान करबला के विच में थो रखां, उन सॼे टकराव खे यादो थो रखां। यज़ीद थो चवे ज़िना करण का वॾी ॻाल्हि नाहे मुंहिंजो हुसैन लजपाल थो चवे पलीता ज़िना करण अल्लाह जे हदनि खे तोड़ण जे बराबर आहे। ज़िना जी हीअ सज़ा अल्लाह कुरान में मुक़रर करे छॾी आहे। यज़ीद चवे थो शराब पीअण वॾी ॻाल्हि नाहे मुंहिंजो लजपाल हुसैन थो चवे पलीता ख़बरदार थी जेके कुरान हराम कयो मुंहिंजे लजपाल मुस्तफ़ा हराम कयो उहो क़यामत ताईं हराम आहे। यज़ीद थो चवे ग़रीबनि जो हक़ खाइण वॾी ॻाल्हि नाहे मुंहिंजो लजपाल हुसैन थो चवे जान खे किरीअ ते रखी करे ग़रीब जी इज़त ऐं तहफ़्फ़ुज़ बचाइण अल्लाह जे हुक्म में शामिल आहे। यज़ीदियत जा फ़ैसला हिन पासे, हुसैनियत जा फ़ैसला हिन पासे। ओ मुसलमानो, ओ नसीराबाद जा रहवासियो, ओ मुझे सुने अज़ीम इंसान मरहूम मग़फ़ूर साईं कारी ख़ान मोहम्मद रहमतुल्लाह अलैह, साईं कारी अब्दुर रहमान रहमतुल्लाह अलैह जे ईसारे सवाब में शरीक थियण वारो जवाब ॾियो हुसैनी पासो खपे या यज़ीदी पासो खपे। मस्जिद में बैठा हो सोची जवाब ॾिजो, सोची जवाब ॾिजो। मुझे हुसैनी आहियूं त पोइ निमाज़ सां प्यारो आहे या नाहे। जे हुसैनी आहियूं
शराब का नफरत आहे या नाहे जे हुसैनी आहियो ज़िना का नफरत आहे या नाहे जे हुसैनी आहियो गरीबन जे हक़न जो तहफ़्फ़ुज़ आहे या नाहे जे हुसैनी हो मिस्कीनन सा प्यार आहे या नाहे हुसैनी हुजर जी हिकड़ी झलक ॾिसणी थई त कॾहिं अल्लाह आबाद अची मुझे सजण साईं जो पैगाम ॿुधी खुदा जो कसम मुझा सजण साईं बार बार खुदा मन के फरमाईंदा ओ फकीरो अल्लाह जे मखलूक जी एतरी खिदमत कयो मज़लूमन जो साथ ॾियो गरीबन जो साथ ॾियो जेकॾहिं गरीब आहियो ॿियो कुझु नथा करे सघो हलंदे फिरंदे खिलंदे अस्सलाम अलैकुम चई हलिया वञो तॾहिं बि यार राज़ी थी पवंदो जेकॾहिं वाकई दिलि चवई थी त मां हुसैनी आहियां ऐं हुसैनी थी दुनिया में रहां त पोइ उहो कुझु कर जंहिंजे लाइ मुंहिंजे लजपाल हुसैन हिकु हिकु बच्चो क़ुर्बान कयो जागो था मुसलमानो छा जेके ॻाल्हियूं कयूं इहे हक़ीक़त न आहिनि 10 मुहर्रमुल हराम 9 मुहर्रमुल हराम 8 मुहर्रमुल हराम 7 मुहर्रमुल हराम पानी बंदा लेकिन कहजो जो आले रसूल जो कहजो बंदा आले रसूल जो यजीद ने वटे छा कोने शराब हुया कोन हुया ॻाल्हायो छो नथा गंद हुयो कोन हुयो धोखो हुयो कोन हुयो जुमलो करो जेकरे बर्दाश्त करे सघो त मां चवां हिकड़े पासे मैदान करबला जे अंदर इमाम अली मकाम जे मासूम अली असगर जे इन हलक में तीर हण वारो लहीन पलीत शिमर हिकड़े पासे सोने अली अकबर जी जवानी तीरन ऐं नेज़न में मुझा दोस्त अज़ीज़ लाल करण वारा यजीदी हिकड़े पासे सोने कासिम जी जवानी तीरन ऐं नेज़न जे हवाले करण वारा यजीदी औनो मोहम्मद मासूम के तीरन में बेहण वारा यजीदी हज़रत अब्बास सोने जा बाजू कटण वारा यजीदी हिकड़े पासे यजीदी इहो सभु कुझु करे भी रहिया वरी जे नमाज़ जो टाइम थे अज़ान ॾेई करे नमाज़ में बीही करे वरी अतहियात पढ़ी चल पिया अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आल मुहम्मद सुभान अल्लाह जागो था ज़मीर खे जगायो मुसलमानो यजीदी छिड़ खां इनकार कयो नफ़रत कयो या यजीद जी मुझा दोस्त पहचाना जो जुल्म भी करे रहा वरी जुबान से आले रसूल ते दुरूद भी पढ़ी रहा जे हुसैनी हई त इए न कर हुसैनी बुजा शराब भी पिया हुसैनी बुजा ज़िना भी कया हुसैनी बुजा नमाज न पढ़ा हुसैनी बुजा गरीबन जो हक खावा हुसैन जो आशिक भी हुजा जुल्म भी कया तो उन जो मिसाल उन यजीद न वांगुरा जेके जुल्म भी करे रहा होया नमाज में आले रसूल ते दुरूद भी पढ़ी रहा होया उन पलीतन खां परे भजो सच्चो पक्को हज़रत हुर्रमा के हुसैनी थी भी जान जी परवाह चले जो पलीतो जैसे नस्या तुम तैसे दूर हुयुस इंजर लजपाल जे बचड़े के सुञातो आहे हिकड़ी जान त छा हज़ार जानियूं मुस्तफा जे बचड़े जे नाम ता कुर्बान हो हुसैनी चयो यजीदी चयो हाणे ॾिसो थोरो ॻाल्हायो न इहो ई त मसलो मुसलमानो अखो खोलियो वक़्तु थोरो बचियो अथव ज़िंदगी जी काई ख़बर कोन्हे का लिख कंहिंखो लिखंदे साईं उबैदुल्लाह न ॾिसे कंहिंखो लिखंदे अम्मा न ॾिसे त हीअं पई कई कंहिंखो लिखंदे बापो न ॾिसे त हीअं थो कई अल्लाह जो क़ुरान ॿुध अल-यौम नख़्तिमु अला अफ़वाहिहिम व तुकल्लिमुना अयदीहिम व तशहदु अर्जुलुहुम बिमा कानू यक्सिबून सुभान अल्लाह केतिरो लिखंदे कंहिंखां लिखी कंहिंखां लिखंदे व हुस्सिल मा बिस्सूर अल्लाह जो क़ुरान करीम ॿुधाए रहियो आहे क़यामत जे ॾिहाड़े तुंहिंजा हथ तुंहिंजा गवाह हूंदा तुंहिंजा पेर तुंहिंजा गवाह हूंदा कंहिंखां थो लिखी जवाब दे कंहिंखां थो लिखी
हथन खे काॾे कढे जेके पेर खणी लिकी लिकी थो वञे अम्मा खां लिकी सघी थो बाबे खां लिकी सघी थो मुंहिंजे रब खां नथो लिकी सघे जेके हथ खणी उन्हनि सां ज़ुल्म थो करे दुनिया खां लिकी सघी थो न मुंहिंजे रब खां थो लिकी सघे न मुंहिंजे मुस्तफ़ा खां थो लिकी सघे तुंहिंजी मर्ज़ी आहे फ़ैसिलो तोखे